रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक्क तुकातिह वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वाजिबुल एहतराम मुंहिंजा अकाबिर उलमा किराम ऐं मुअज़्ज़ज़ सामईन, कारी मोहम्मद मूसा साहब जी दावत ते अल्लाह ताला तमाम बुजुर्गन जी ज़ियारत नसीब फरमाई है। कुछ वक्त खां वठी तबीयत भी सही कोने, वाइज जी पोजीशन भी न हुई तबीयत। कारी साहब सां जे ताल्लुक़ अहिड़ो आहे तमामु गहरो ऐं भाइन जहिड़ो। मां चयुमि त मतां दिलि में करे त यार मौलवी साहब न आयो मुंहिंजे प्रोग्राम ते, ॿिया तारीख़ूं वठंदा आहिनि या ॿियनि दोस्तनि जूं तारीख़ूं वठंदा आहियूं त मौलवी साहब ईंदो आहे, पंहिंजे प्रोग्राम में न आयो, मतां दिन जी दिलि आज़ारी थी पवे। वॾो लंबो चौड़ो वाइज़ कोन कंदुमि, पर ॻाल्हि जेकी आहे मक़सद वारी उहा सम्झो। वाइज़ जलसा असां तव्हां खोड़ ॿुधंदा आहियूं पर अमल न आहे। अदा छोकरा ओए ओ छोरा ओए हलो हलो तूं हलो अहिड़ो जुलाब ॾींदोमांव मां न धोईंदव, भॼी वञो। वाइज़ जलसा असां तव्हां खोड़ ॿुधा आहिनि पर अमल जी कमी आहे। दोस्त चवंदा आहिनि साईं मौलवी साहब मेराज ॿुधाइजो। मेराज वारी रात इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तोहफ़ो बि छा मिलियो आहे? निमाज़ न ॻाल्हायो ई नथा। निमाज़ न, पोइ तव्हां वटि निमाज़ी घणा आहिनि की न बेनिमाज़ी? छो अदा तव्हां कलमो पढ़ियो आहे नबी साईं ते या कलमे तां हथ खयो अथव? कलमो पढ़ियो अथव न, मुस्लमान आहियो न? पोइ क़ुरान मुंहिंजे साम्हूं आहे, भले कावड़जे त कावड़जे। फरमाओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्लमान ऐं गैर मुस्लिम जे विच में फ़र्क़ु रखण वारी निमाज़ आहे। क़ुरान थो फरमाए हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा क़यामत में जंहिंजा मुंहं कारा हूंदा। कुरान थो चवे यौम तबयज़्ज़ु वुजूहु व तस्वद्दु वुजूह। खुदा रा ॿुधो ओ जाथे आवाज़ वञे थो, नंढा वॾा पोड़ा जवान आदरियूं भेनर ॿुधो। असां ॿुधायूं था वञूं क़यामत में न चवंदव कोन आया, असांखे इहे ॻाल्हियूं त रब कयूं ई कोन। फरमा तो कुरान यौम तबयज़्ज़ु वुजूहु व तस्वद्दु वुजूह। कुरान थो फरमाए हिकिड़नि जा मुंहं अछा हिकिड़नि जा कारा। जंहिं निमाज़ पढ़ी उन जो मुंहुं अछो, जंहिं न पढ़ी अदा उहे क़ुरान थो चवे क़यामत में बेनिमाज़ी जो मुंहुं कारो। मां पंहिंजी अबे ॾाॾे जी ॻाल्हि कोन थो कयां, मुंहिंजा सोना हिन में लिखियल अथई।
न ॿुधाईंदासीं न क़यामत में असांखे बि मोचड़ा सुझनि था। मञो या न मञो तव्हांजी मर्ज़ी आहे। चाहियो था मोह अछो हुजे त नमाज़ पढ़ो, चाहियो था मोह कारो हुजे तव्हांजी मर्ज़ी। अछो कयो कारो कयो असां त ॿुधायूं। तव्हां को पुछां थो, सभु भला मोतबर वेठा हो, इज़त वारा हो। अल्लाह तव्हांखे क़ुर वारी मजलिस नसीब फरमाई आहे। मोह अछो भलो की न कारो? अब अल्लाह कारो मोह कंहिंजो न करे न। हाँ बा कुरान थो चवे यौम तबियज़्ज़ु वजूहु व तस्वद्दु वजूह। हिकड़नि जा मोह अछा हिकड़नि जा कारा। जंहिं नमाज़ पढ़ी उन्हनि जो मोह अछो, जंहिं न पढ़ी उन्हनि जो मोह कारो। अम्मा आयशा फरमायो साईं बेनमाज़ी हूंदा काथे? ॿई पासा ॿुधायांव थो, पोइ जेको तव्हांखे वणे वठो। बाज़ार में वेंदा हो न बा, दुकान ते सौदो वठंदा हो, तव्हांखे दुकानदार छा चवंदो? अदा हे 1 नंबर अथई, हे 2 नंबर अथई, हिन जो रेट पंहिंजो अथई, हिन जो रेट पंहिंजो अथई, मर्ज़ी तुंहिंजी जेका वठी। चइबो आहे न ॻाल्हायो तव्हांजी मर्ज़ी। अदा ईअं न थींदो, हा या न ॻाल्हायो। अब ईअं चइबो आहे न असुल बाबा पहिरियों नंबर शइ बि तव्हांखे ॾेखारींदो दुकानदार, 2 नंबर शइ बि। अब हे 2 नंबर अथई, हे 1 नंबर अथई, हिन जो रेट पंहिंजो आहे, हिन जो रेट पंहिंजो आहे। जेका तूं वठे नमाज़िन जी लाइ बि ॿुधायां थो, जेके नमाज़ी आहिनि उनखे केॾो फ़ाइदो थींदो, बेनमाज़िन जो नुक़सान बि ॿुधायां थो। मर्ज़ी तुंहिंजी आहे जेका ख़रीदे। अम्मा आयशा फरमायो साईं बेनमाज़ी कीअं हूंदा, काथे हूंदा? फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा बेनमाज़िन जा क़यामत में मोह कारा हूंदा। आयशा बेनमाज़िन जो हशर क़यामत में फिरौन सां थींदो। कसम अथव अल्लाह जो, तव्हां चाहियो था त क़यामत में हशर फिरौन सां थिए? हाँ बा हामान कारून सां। ऐं नबी साईं जो फरमान सचो आहे न। पोइ नमाज़ न पढ़ंदासीं त हशर फिरौन सां थींदो न। पोइ हाणे तव्हां जे चाहियो था हशर फिरौन सां थिए, भले न पढ़ो। चाहियो था मोह कारो हुजे त भले न पढ़ो नमाज़। नबी साईं फरमायो आयशा बेनमाज़नि जा चेहरा कारा हूंदा, नमाज़नि जा चेहरा चोॾींहं जे चंड वांगुरु चमकदा। मां मोहम्मद परे खां सुञाणंदो मुंहिंजा ताईं। फरमाया आयशा बेनमाज़ी नमाज़नि जा चेहरा चोॾींहं जे चंड वांगुरु चमकदा। मां मोहम्मद परे खां सुञाणंदुमि इहे मुंहिंजा आहिनि। बांह खां वठी मां मोहम्मद आब हौज़ कौसर जा जाम पीआरे मां मोहम्मद पंहिंजे हथनि सां जन्नत में दाख़िल कंदोमांसि। छोरा छा खाईंदो आहे? आस्ते आस्ते तवज्जो आहे बा। नमाज़नि जा चेहरा चोॾींहं जे चंड वांगुरु चमकदा। मां मोहम्मद परे खां सुञाणंदुमि इहे मुंहिंजा था अचनि। बांह खां वठी आब हौज़ कौसर जा जाम पीआरे मां मोहम्मद पंहिंजे हथनि सां जन्नत में दाख़िल कंदोमांसि। कसम अथव अल्लाह जो फ़ाइदो आहे या कोन्हे? ॿुधो हाणे अदा बंदि कयो पंहिंजूं फोन, बंदि कयो बस। फरमातो कुरान वमन आरज़न ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नक़ा। कुरान खां ॿाहिरि वञा कन खां वठ लाइ। बाक़ी कीअं जीअं कुरान चवंदो अहिड़ो सिधो ॿुधाईंदो। मां ठके ठुके भले कावड़जी वञ, अहिड़ो सिधो ॿुधाए। मुंहिंज तीली खां धार थो करे जाए, घर वञी सलाह कंदे कलमो पढ़ां या छॾियां। कुरान जो फरमाया अल्लाह ताला फरमा जंहिं मुंहिंजो ज़िक्र कुरान नमाज़ खां मुंहुं मोड़ियऊं। हिकु घर में नमाज़ी, बाक़ी सभु ढगनि जा ढगा ईअं सभु सुता पिया आहिनि सुबुह ताईं। बेनमाज़ी कुरान जो फरमाए जंहिं मुंहिंजे अल्लाह ताला फरमा ज़िक्र नमाज़ कुरान खां मुंहुं मोड़ियऊं। बाज़ाब दुनिया में हिकिड़ो आख़िरत में। दुनिया में बाज़ाब कहिड़ा? रोज़ी तंग सुकून ख़त्म। अथव सुकून बेली कसम अथव अल्लाह जो। तव्हां वटि महांगाई कोन्हे न घोटकी में? हाँ बा न तव्हां सुखिया हो बा, सभु कावड़िया वेठा हो। इमरान भड़वो आहे, इमरान लूसिया। मां भी चवां थो भड़वे को शाही भड़वो आहे। कंजर जे पिड़ चढ़ी विया हूं, पर ॻाल्हि इहा आहे कुझु कुसूर तव्हां असांजो बि आहे। पढ़ां लिखियो पियो आहे हिते।
फरमा तो कुरान इन्नल्लाह युगय्यिरु मा बिकौमिन हत्ता युगय्यिरु मा बिअनफुसिहिम। हे कुरान तो फरमाया अल्लाह ताला इस ताईं कंहिं भी कौम जी हालत न मटाईंदो आहे ओ जेस ताईं कौम पंहिंजी हालत पाण न मटाए न कंदो आहे अल्लाह ताला बाने खे अज़ाब जेस ताईं बानो पाण अज़ाब जे लाइ तैयार न थिए। फरमाओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ा तव्हांजा अमल हूंदा खुदा हाकिम भी तव्हांखे ओहिड़ो ॾींदो। छा चए जहिड़ा तव्हांजा अमल हूंदा हाकिम भी असां वटि चवंदा आहिनि जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्म तव्हां वटि बि चवंदा आहिनि वरी नथा ॻाल्हायो छा चइबो आहे जहिड़ा रूह तहिड़ा जहिड़ो मोह तहिड़ो मोचड़ो ईअं सिधो हल जीअं मां थो हलां टर न हिक ॿिए खां अबाम नबी से फरमायो जहिड़ा तव्हांजा अमल हूंदा खुदा हाकिम भी तव्हांखे ओहिड़ो ॾींदो। पोइ जहिड़ा तव्हां असांजा अमल आहिनि हुक्मरान भी खुदा अहिड़ो ज़ालिम मथे में हणी छॾियो आहे कंजर। खुदा ॼाणे थो तव्हां मस्जिद ऐं मदरसे सां ताल्लुक़ रखो उलमा जो साथ ॾियो पक्का निमाज़ी थियो अड़े ज़िया जा छोड़ा निकिरी विया हे तव्हांखे भाड़ी छा कंदो न नर न मादी जिन सही टी आहे। हाणे हिन खतरे खां तव्हां ड्रिजो था पंहिंजा अमल ख़राब आहिनि तॾहिं हे कंजर मथे में लॻी वियो सच अथव अज़ाब अलाह जो असां तव्हां ते हे बादशाह थोरे अलाह ॾिनो आहे अलाह असां ते ॾमर मोकिलियो आहे छो असांजा अमल जे ख़राब आहिनि। छा तो फरमाए कुरान अल्लाह वमन अरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्क़ा वनहशुरुहु यौमल क़ियामत अमा। कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमा जंहिं मुंहिंजे ज़िक्र कुरान निमाज़ खां मुंहुं मोड़ियऊं बाज़ाब दुनिया में हिकिड़ो आख़िरत में दुनिया में अज़ाब रोज़ी तंग सुकून ख़त्म। हे कुरान तो फरमा क़यामत में उथंदा मां रब अंधो करे उथारींदो मान खुदा जो नालो थो मुसलमानों निमाज़ी थियो। अरे कुरान तो फरमा यौम तबयज़्ज़ु वुजूहु व तस्वद्दु वुजूह हिकिड़नि जा मुंहुं अछा हिकिड़नि जा कारा जंहिं पढ़ी निमाज़ उन्हनि जो मुंहुं अछो जंहिं न पढ़ी कुरान थो चवे उन्हनि जो मुंहुं कारो। वरी बीजा ते कुरान छा थो फरमाए ॿुधो हेॾे हेॾे कुरान तो फरमाए इन शकरतुम लअज़ीदन्नकुम। कुरान तो फरमा अल्लाह ताला फरमायो शुक्र कयो वधायांव वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। अल्लाह ताला फरमाए तो शुक्र कयो तो वधायांव न तव्हांजी कुरान सां लॻे ई कोन लॻंदी आहे तव्हांखे। मां त होॾो ॿाहिरो आयुमि मां चयो हे मस्जिद भी भरियल हूंदी जमात सां हे मैदान भी सॼो भरियल हूंदो। ओ फोटो ने डिश टीवी जा शौकीन आओ ओ ओता कोन जा शौकीन आओ ओ लुटे ऐं जुआरनि जा शौकीन आओ ओ होटलनि जा शौकीन आओ खबरदार अड़े जवानी हुसन ऐं दौलत ते नाज़ न कयो अड़े मौत मथों बीठो अथव मथों बीठो आहे मौत टेलीफोन वायरलेस न ईंदई ख़बर न पवंदई ओचितो मौत जो छापो लॻंदई होथो वञे। छा तो फरमाए कुरान अल्लाह ताला फरमा तो कुरान में लाइन शकरतुम लअज़ीदन्नकुम। कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमायो शुक्र कयो वधायांव छा बा वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। फरमाए मुझे नेमत जी नाशाकरी कंदा कदर न कंदा अज़ाब कंदो माव अज़ाब जी छा माना ओ जेका नेमत ॾिनी थमाव खसे वठंदो माव शुक्र कयो वधायांव मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम। अल्लाह ताला फरमा तो शुक्र भी कंदो ईमान भी अथव मां रब छो अज़ाब कयां तव्हांखे शुक्र कयो त वधायांव। शुक्र जी माना इहा कोन्हे जे मानी खाई करे ढव करे वरी जे ओघराई अचे त चऊं शुक्र अल्हम्दुलिल्लाह न कुरान न निमाज़ न रोज़ो न हज न ज़कात कुरान ऐं मस्जिद मदारिस खां परे अञा ॿुधो कुरान फरमाओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ओ जॾहिं फिजर जी बांग मिलंदी आहे निमाज़ जो वक़्तु ईंदो आहे हाणे शैतान मथों ईअं थपड़ी हणंदो आहे बाने खे जीअं अम्मा बच्चे खे लोली ॾे शैतान थपड़ी न मुड़े अरे सुम्हो मुला बांग अञा हाणे चई आहे मां बच्चे खे हणंदी आहे न थपड़ी
ॻाल्हायो ई नथा अब्बा ॻाल्हायो न तवज्जो हेॾे मां बच्चे खे लोली ॾींदी आहे अचे सुम्हो पर ईअं बि चवंदो छोरा कुतो थो अचे चुप बघड़ थो अचे हाँ पटे वेंदुई अब्बा हेॾे नबी साईं फरमायो नमाज जो वक़्तु ईंदो आहे शैतान थपड़ी हणंदो आहे बाने खे सुम्ह सुम्ह रे मुला भांग अञा सुबुह जी निंड केॾी भली आहे ॻाल्हायो ई नथा मज़ो अथसि न नबी साईं फरमायो जॾहिं शैतान निंड कराईंदो अथसि न पा नमाज जो वक़्तु वञे थो पोइ ईअं शैतान मुंहं ते हथ थो घुमाए थो शाबाश शाबाश मासां तो निभायो शैतान थो चवेसि फरमाए बिनी हथ मां मुंहं ते घुमाए करे शैतान फबाल फी उज़ुनाए फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नमाज जो वक़्तु ख़त्म थो थी वञे सिज उभरियो फिजर जी नमाज जो वक़्तु ख़त्म शैतान मुंहं ते हथड़ो घुमाए ॿिन्ही कननि में पेशाब थो करे ॿिन्ही कननि में बेनमाज़ी खे शैतान पेशाब थो करे हैफा मुसलमान तुझे हालत अड़े शैतान जो पेशाब बर्दाश्त कयो था पर नमाज नथा पढ़ो वरी शैतान जो पेशाब करेसि तो त 12 वगे ताईं सुतल आहे 10 त पक्का अथसि 82 जी गोरी शैतान जे पेशाब करे त हेॾे हेॾे त न वेंदुसि न बा पेशाब वरी न ॻाल्हायो था यार हाँ बा शैतान जो पेशाब जे असर एॾो अथव जे 82 जी गोरी वरितई निंड ई निंड शैतान जो पेशाब बर्दाश्त कयो था पर नमाज नथा पढ़ो अब हेॾे त मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो थोड़ी ऑपरेशन बि कंदो हलां पर जेका ॻाल्हि क़ुरान करे टरां छो गरीब नमाज न पढ़े शैतान पेशाब कंदुसि वॾेरो नमाज न पढ़े छॾे ॾींदुसि ॻाल्हायां मां थो ड्रिजो तव्हां छा खिली आस्ते था चओ हा न कयो मूंखे ख़बर आहे असां बि जवान जे कुल्हे ते हूं लोॾो ई न ईंदो अब वडेरो नमाज न पढ़े छॾे ॾींदुसि DC IG SP नमाज न पढ़े छॾे ॾींदुसि हाँ अॻ में कीअं सभिनि खे अब खुदा जो नालो अथव नमाज पढ़ो अल्लाह जो नालो अथव असां बसि अल्लाह जो नालो ॾियूं ॿियो हाणे असां छा कयूं वॾा छा थो फरमाए क़ुरान अल्लाह ताला फरमा तो कुरान में लैन शकर तुम लाज़ीदन्नकुम कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो शुक्र कयो वधायाओ छा कयो बा वलैन कफरतुम इन अज़ाबी लशदीद फरमाया मुझे नेमत जी नाशाकरी कंदा हो कदर न कंदा अज़ाब कंदो माव अज़ाब जी छा माना ओ जेका नेमत ॾिनी थमाव खसे वठंदो माव शुक्र कयो त वधायाव अरे खुदा जो नालो थो मुसलमान नमाज़ी थियो छो बेनमाज़ी थी जानवरनि जी ज़िंदगी था गुज़ारियो रोज़ी तंग सुकून ख़त्म कुरान तो फरमाए क़यामत में बेनमाज़ी उथंदा मां रब अंधो करे उथारींदो मान अरे मेरा जा वाक़ियात उलमा खां ॿुधंदा हो मस्जिद पाड़े में आओ हय्या अल सलाह हय्या अल फलाह जो आवाज़ अचे थो पर मुसलमान बिस्तरनि ते सुतो पियो आऊं उतां कोन्हे बैठकुनि जी सूंहं बणियल बीठो आऊं अरे ख़बर न पवंदे ओचितो मौत जो छापो लॻी वेंदो टेलीफोन वायरलेस कोन ईंदी जेका शइ ठही आहे रहण लाइ जेको ॼायो आहे मरण लाइ अचो त तयारी कयो छा थो फरमाए क़ुरान फरमा तो कुरान या अय्युहन नास वरा अञा ॿुधो फरमा तो कुरान या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून कुरान तो फरमा ओ ईमान वारो ड्रिजो मां अल्लाह खां जी ड्रिजण जो हक़ अथव न मरो मगर मुसलमान थी मरो साईं मुसलमान छा के चइबो आहे ड्रिजो मां अल्लाह खां खौफ कयो मां अल्लाह जो ज़ानी ज़िना छो थो करे खौफ कोन्हे मुशरिक शिरक छो थो करे खौफ तव्हांजो ख्याल ई कोन्हे माॾे जेके निंड पिया हो पंहिंजा ॿई हथ मथे खणो होशियारी होशियारी अबा हेॾे छा थो चवे ॿुध ॿुध क़ुरान अल्लाह ताला फरमा थो क़ुरान में
जानी जिना छो तो करे खौफ कोने, मुशरिक शिरक छो तो करे खौफ कोने। अब आइए ना, जुआरी जुआ छो तो करे खौफ कोने। फरमा तो कुरान या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लाम रिजसुम मिन अमलिश शैतान। कुरान तो फरमा ओ ईमान वारो, जुआ शराब ढाराएं पीना सब शैतानी कम थव। जुआ भी शैतानी कम, शराब पीण भी शैतानी कम, ढारा हणाइण त भी शैतानी कम। निमाज़ी निमाज़ पढ़े चवंदो निमाज़ी, हाजी हज करे अचे चवंदो हाजी, खैरात घणी करे चवंदो सखी। ऐं जेको शैतानी हरी शैतानी कम करे त आस्ते था चओ अल्लाह। हाँ त मुफ्ती थी आओ, तव्हां वटि त जुआ कोन्हे न। हाँ आस्ते था चओ। अब्बा डॉक्टर इलाज उहो करे जेका मरीज़ खे बीमारी हुजे। वो डॉक्टर ना है जेको मरीज़ खे मर्द हिकड़ो इलाज बी शे जो करे। इन्नमल खम्रु वल हिन में लिखियल आहे इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लाम रिजसुम मिन अमलिश शैतान। हे कुरान तो फरमाए जुआ शराब ढारा सब शैतानी कम थाओ। अरे हराम जे हिकड़े लुक में खाइण सां 40 ॾींहं इबादत दुआ काई कबूल कोन थाओ। कुरान तो फरमाए कुलू वशरबू हलालन तय्यबा, खाओ ऐं पियो पर हिलाल ऐं पाक खाओ। अरे कुरान तो फरमाए ला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल। हे कुरान तो फरमाए ना हक परायो माल भी न खाओ। अल्लाहुल बैअ व हर्रम रिबा। कुरान तो फरमाए व्यापार हिलाल थो, व्याज हराम थाओ। वरी फरमा तो कुरान वला तक़रबू मालल यतीम। हे कुरान तो फरमाए खाइण जे इरादे सां यतीम जे माल जे वेझो ई न वञो। कुलू वशरबू हलालन तय्यबा, खाओ ऐं पियो पर हिलाल ऐं पाक खाओ। चङा भला अछिन ॾाढनि सां मोतबर वरी जे ॾिसेनि त जुआ जो पत जो ठका लॻो। अड़े अबा चाचा छो? अबा मौली साहब शर्त कोन्हे, चौबाज़ थो खेॾा। तव्हां वटि त कोन्हे न चौबाज़? तास जे पत्ते के हथ लाइण सां ॼणो खिनज़ीर जे रत सां पंहिंजे हथ खे रंगो कई। अड़े ख़ुदा जे कहर खां त डिॼो। पाण भी हराम खाओ, मासूम बच्चन के हराम खारायो, अच्छी दाढ़ी वाले अब्बे दीनदार हाजी नमाजी के हराम खारायो, घरवारी के हराम खारायो, अच्छे मथे वाली अम्मा पोड़िया के हराम खारायो। ताके खुदा जो खौफ कोन्हे? माते कावड़ न कयो, हिन में लिखियल सब। छा तो फरमाए कुरान, जुआ तवां ते हराम। जुआ हाने पर बुझो, फरमाओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व मतामुहु हरामुन व मशरबुहु हरामुन व मलबसुहु हराम व कुज़िया बिल हराम औ कमा क़ाल। फरमाओ रसूलुल्लाह, चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चओ छो न था? फरमाओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओ जंहिंजो खाइण हराम, जंहिंजो पीअण हराम, जंहिंजो लिबास हराम, जंहिंजो सॼो जिस्म हराम जे माल ते पलियल आहे। हाणे इहो माण्हू हराम जे माल खाइण वारो तोणे जो बैतुल्लाह में मस्जिद नबी में दुआ थो घुरे। अल्लाह ताला फरमा थो मलाइको इहा दुआ मोटाए न हराम खोर खे बूथ में हणो, मां ख़ुदा न जी दुआ ॿुधण क़ाबिल क़बूल न आहे। खुदा जे खौफ कयो मुसलमान आओ। कुरान तो फरमाए जुआ तवां ते हराम आओ। तवज्जो आहे बा? शराब तवां ते हराम आओ। शराब पीते ॼणो पंहिंजी माउ, पंहिंजी फुफी, पंहिंजी मासी सां ॼणो निकाह कई। वरी कुरान छा तो फरमाए, तव्हां वटि त कोन्हे न शराब? वरी नथा ॻाल्हायो। अबा हेॾे ओ मुंहिंजा साईं ॿुध, हेॾे होशियार थी जाए। मनण कम थव मोमिन जो, न मनण कम थव शैतान जो। शैतान अॼु ताईं न मञियो न, छा चई अन खैरु मिन हो, मां आदम खां भलो आहियां। अॼु ताईं मञियो आहे शैतान? न मञाई न। मनण मोमिन जो कम आहे, न मनण शैतान जो। छा थो चवे? शराब पीते नबी से फरमायो ॼण पंहिंजी माउ, पंहिंजी फुफी, पंहिंजी मासी सां ॼण निकाह कयईं। भले पियो, असांखे छा आहे?
असां त ॿुधायूं अलाह कंदो तहां वटि इहा बीमारी न हूंदी शराब जी। छा तो फरमाए कुरान ॿुधो कुरान में अल्लाह ताला फरमातो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबुस सलात व अंतुम सुकारा। ओ ईमान वारो नमाज जे वेझो ही न वञो। छा चए तो नमाज जे छो न वञो वञो कीअं या अय्युहल्लज़ीना आमनू गाल माना बुध सजी पो ओ ईमान वारो ला तक़रबुस सलात व अंतुम सुकारा। ओ ईमान वारो नमाज जे वेझो ही न वञो। साईं छो व अंतुम सुकारा नशे जी हालत में तवां खे नशो आओ। अदा वे छोकरा ओए छड़े दादा तू छड़ेस तू कुरान छा तो फरमाए वे अगो भी वेंदा हाने वरी मुट क्यों थी तंग वे कुरान छा तो फरमाए ओ ईमान वारो नमाज जे वेझो ही न वञो। साईं छो नशे जी हालत में जितरे ताईं तवां खे नशो आओ एस ताईं नमाज जे वेझो ही न वञो। छाजे करे नमाजी नमाज पढ़े तो इए समझे इया कैफियत नमाजी के मालूम थे त मां पांजे रब के दिसां थो पोथो नमाज पढ़ा। अब नमाजी नमाज पढ़े न नमाजी के दिल में इया कैफियत अचे त मां पांजे रब के दिसां थो पोथो सजदो कयांसे। तवज्जो है भला नबी से फरमायो इया कैफियत मालूम न थे से त पो इए त समझे न मां रब के नथो दिसां पर रब त माखे दिसे थो न। अब तवज्जो है अल्लाह तो चवे व अंतुम सुकारा न ईमान वारो नमाज जे वेझे ही न वञो। छो तवां खे नशो आ नशे जी हालत में मुझे सामो अल्लाह तो चवे नमाजी जडे मुझे सामो बीहंदो आ न या नमाजी माखे दिसे थो या मां रब उन खे दिसां थो। रब तो चवे शराब पीअण वारो मुझे सामो भी ना अचे इहो शराबी इहो नशई जो मां अल्लाह के मोह भी नथो वणे। एतरे ताईं मुझे सामो ना अचे जेस ताईं होश में ना अचे पंहिंजो ॻाल्हाइण भी समझे ॿियो ॻाल्हाए उन जो ॻाल्हाइण भी समझे इहा भी ख़बर पए थे भेण आहे घरवारी आहे अम्मा आहे हे भाॼाई आहे जेतिरे ताईं नशो ख़त्म न थिए क़ुरान थो फरमाए एतिरे ताईं न वञो नमाज़ जे वेझो। खुदा जो नालो थो मुसलमान अड़े हराम ते पैसा ख़र्च था कयो चरियो सेहत भी ख़राब कयो हेॾो कबीरो गुनाह भी। छा तो फरमाए कुरान या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खमरु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लाम रिजसुम मिन अमल शैतान। ओ ईमान वारो जुआ शराब ढारा पीना सब शैतानी कम ताओ फरमाइन जे वेझो ही न वञो। वरी फरमा तो कुरान या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। ओ ईमान वारो ड्रिजो मां लाखा जी ड्रिजण जो हक था न मरो मगर मुसलमान थी मरो। अड़े जिना कंदे न मरजो चोरी कंदे न मरजो ज़ोरी कंदे न मरजो मरो तो मुसलमान थी मरो। साईं मुसलमान छा के चइबो आहे फरमाओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल मुस्लिमु मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही औ कमा क़ाल मुसलमान उन खे चइबो आहे ओ जंहिंजे हथ ने ज़बान मां ॿियो मुसलमान महफूज़ हुजे। मुसलमान पांजी जाइ ते तवां सामो पाड़ो खुश आहे वरी ये कन था खनो अब तामो पाड़ो खुश आहे मुसलमान पांजी जाइ ते पाड़ो खुश कोने। अड़े पाड़ो पांजी जाइ ते अच्छी दाढ़ी वारो अब्बो अच्छे मथे वारी अम्मा नौजवान पुट जी शरारत शिर खां खाली कोने। अड़े खुदा जो नालो थो मुसलमान डाइण भी सत घर टारींदी आ असां तवां डाइण को भी चढ़ी विया डाइण भी सत घर टारींदी आ न ॻाल्हायो ही नथा असां तवां डाइण को भी चढ़ी वियासीं। फरमाओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबा इहा बीमारी तहां वटि न हूंदी मां तहां खे नथो चवां। फरमा तो कुरान कुल कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी
युहिब्बुकुमुल्लाह। अल्लाह ताला फरमातो मुंहिंजा नबी सॾे चवेन चाहिनि था अल्लाह असां सां मोहब्बत करे साईं पोइ कहिड़ो कमु करनि। हे क़ुरान तो फरमाए फत्तबिऊनी रब जो मोहम्मद तो जी ताबेदारी कनि युहिब्बुकुमुल्लाह मां अल्लाह मोहब्बत कंदोमान। हाणे ॿुधो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा था फरमाइनि पाण फरमाऊं जेको मां सां छिने मां उन सां ॻंढियां। तहां त बिरादरियूं ख़त्म न कंदा हो न हिक ॿिए खां ॻाल्हायो ई नथा। तहां बा गॾु हिक वटे में खाईंदा हो सॼो महलो। तहां शहर जा माण्हू हो न बा हेॾे ॿारड़ी में असां ॾे ईअं कंदा आहिनि। तहां हिक ॿिए खां भत न भाईंदा हो सभु गॾु खाओ था नथा ॻाल्हायो आहे चका ॻाल्हि। हाँ तोखे इहा ख़बर कोन्हे बिरादरी थींदी छा आहे हरू भरू छो छितो थो करे। असांजे बि चंडरा हुई वरी ॾींहुं न माटो चुप कर। असां भी ब्लड प्रेशरी माण्हू बाबा तोखे ख़बर ही कोन्हे तूं मां वांगुरु सादो आ। अबा हेॾे थोरी थोरी ॻाल्हि ते माइटनि मां माइटियूं अड़े भाव सां भत भञी वियो। इस्लाम ज़ुल्म जो दीन न अथव रहम जो दीन अथव। इस्लाम नफ़रतुनि जो दीन न अथव मुस्लमान हो। इस्लाम मोहब्बत जो दीन आहे। अड़े पीउ जा पुट ॿ हिक जो मोह पंहिंजो हिक जो मोह पंहिंजो जीअरे हिक ॿिए खे ज़लील कयो था। भत भी न खाईंदव बिरादरी भी न खाईंदव रिश्ता भी न हिक ॿिए खे ॾींदव ज़लील ऐं ख्वार कंदवसि। वरी साॻो ई माण्हू मरंदो न वरी साॻो चेल ॿधी पोइ पार कढंदा हुअसि। मां तव्हांखे न आहियां भाउ तव्हां गॾो। असां तव्हांजो जेको हिकिड़ो माण्हू को चंडो थींदो आहे बाबा इंसान आहे। असां तव्हांजो जेको हिकिड़ो माण्हू चंडो थी पियो न बा पैसे में खुटी पियो कुझु न ॾींदासीं भले पिने तवजो आहे। बिरादरियूं रिश्ता भी ख़त्म कंदासीं वरी साॻो ई जंहिंमहिल मरंदो न पोइ वरी चेल ॿधी तव्हां सां पार कढंदासीं। हेड़े अबा हेड़े चाचा हेड़े मामा जीअरे ज़लील कयोसीं मौत खां पोइ वरी पार था कढो। वाणियो चए पियो मौली साहब तव्हां जीअरे मुस्लमान कंदा हो न ज़लील पोइ कढंदा हो पार। असां जीअरे वाणिया हथ भी न कढंदासीं बिरादरियूं रिश्ता भी ख़त्म न कंदा हुआसीं। जॾहिं असां वाणियनि जो मरंदो आहे न पोइ बाहि ॾेई साड़ींदा हुआसीं। अबा वाणिया साड़ींदा आहिनि यार ॻाल्हायो। चई जीअरे असां वाणिया न हथ न कढंदा हुआसीं मरण खां पोइ साड़ींदा हुआसीं। तव्हां मुस्लमान जीअरे ज़लील रत ख्वार कंदा हुआसीं वरी जॾहिं मरी वेंदो अथव पोइ वरी पार कढंदा हुआसीं। सही चेन ॻाल्हायो ई नथा। अब सही चेन पोइ ख़ुदा खे मञो अल्लाह जो नालो। नबी साईं फरमायो जेको माइटनि मां माइटी छिने थो थोरी थोरी ॻाल्हि ते माइटी क़यामत में अर्ज़ कंदी अल्लाह ताला जंहिं तुंहिंजी रज़ा जे करे मूंखे ॻंढियो आहे तूं इनखे पाण सां ॻंढे छॾ। जंहिं मूंखे छिनो आहे इनखे पाण खां छिने छॾ। ॻंढियूं या टोड़ियूं वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। न मरो कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमा मुसलमान थी मरो। मुसलमान छा के चइबो आहे ओ जंहिंजे हथनि ऐं ज़बान मां ॿियो मुसलमान महफ़ूज़ हुजे उनखे चइबो आहे मुसलमान। हथनि खां बि महफ़ूज़ हुजे ॿियो माण्हू फरमाए ज़बान खां बि महफ़ूज़ हुजे। अज़ीज़ तव्हां असांजे हथनि ऐं ज़बान मां कोई महफ़ूज़ कोन्हे। वरी ॿी जाते क़ुर छा थो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ा या अय्युहन्नास उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम। हे कुरान तो फरमा ओ ईमान वाराओ अल्लाह ताला फरमा तो और उहे ज़मीन जा इंसान आओ इबादत कयो पंहिंजे पालनहार जी जंहिं तव्हां खे ठाहियो आहे उन जी इबादत कयो। कंहिंजी इबादत कंहिं ठाहियो अथव ॻाल्हायो त सही यार छा मूं ठाहियईं। कुरान तो फरमाए यख़रुजु मिन बैनि सुल्बि व तराइब टपकंदड़ पानी मां ठाहियो थमाओ। अड़े जॻह खे लॻे पलेत कपिड़े खे लॻे पलेत ॾिसण में अचे त नफ़रत ऐं बदबू पई अचे साईं भला ठाहिण जी जाइ फरमा तो क़ुरान हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा ला इलाहा
हे कुरान तो फरमाए तवा सांजे ठाण जी जाए अमल जो रहमाओ पर अन्या बुधो कुरान फरमा तो कुरान लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़ कुरान तो फरमाए जमीन आसमान अल्लाह जो मुल्क यखलुकु मा यशाउ यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकुर औ युज़व्विजुहुम ज़ुक्राना व इनासा व यजअलु मन यशाउ अकीमा। बुधो 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 कुरान कुरान तो फरमाए जमीन आसमान अल्लाह जो मुल्क कहीं जो अदा कहीं जो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क वह अला कुल्ल शैइन कदीर। कुरान में फरमा तो बरकत वाली जात अल्लाह जियो ओ जंजे कब्जे कुदरत में मुल्क वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क। हे कुरान तो तेरे अल्लाह जे मुल्क में कोई भी शरीक कोन है जमीन आसमान अल्लाह जो मुल्क जेका शे वणेस पैदा करे फरमाए तो कुरान में न्याणियों जा मुंहिंजी मर्ज़ी पुट जा मुंहिंजी मर्ज़ी जोड़ा जा मुंहिंजी मर्ज़ी संड क्या मुंहिंजी मर्ज़ी बेटा तो तेरे कंखे त पाले पालक उन में कंखा पीहाए पाहण कंखे दामन बख्शे दमड़ी कंखे माया दे पियो मण कंखे बेकन बख्शे बकरीअ जी कंखे धणी बख्शे धण ते लाहू ताहण था डकन लिंग लतीफ जा। अड़े अमीरन के पुत्र पांजी जाए ते न्याणियों भी कोन गरीबन जी कड वलर लाए छड़िया त ला युसालो अम्मा यफालो वहम युसालोन फरमाए मां जे चाहा ये कया मां को पुछा वारो कोने वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह। फरमा तो कुरान में नूरी ऐ नारी अर्शी ऐ फर्शी बर्री ऐ बहरी जे चाहनी ये न थींदो जे मां अल्लाह चाहा ये थींदो। अब न्याणियों केर दींदो आ पुत्र दे त केर आ न्याणियों पुत्र जोड़ा करे दे त केर आ पर जे संड बनाए त केर आ। असां दे वेंदा आहिनि साईं सखी जी दरगाह है असां जे इलाके में साईं जी दरगाह ते चढ़ो टंगियो पियो आ मिठी देग खणी करे कुटीअ जी या पदा तहरीअ जी देग या सच्चे मखण सां कुटीअ जी पाट खणी करे ज़ाल पोयो मुड़सो अग में कंढी गिचीअ में मां पीर मनावण चलिया ओ साईं उथ उथ चढ़े के वजाईंदा चढ़ो कंदो ढड़ंग ढड़ंग ढड़ंग। अड़े पुछो नहीं ये छो जे साईं सुतल हो न पो जागायो से अड़े एड़ा चढ़िया भी के नंधड़का के ब्या मुरीद मथों बीठो आ मुरीदियानी सूदो मुर्शिद बाबो सुतो पियो आ खबर ही कोने छो चेता थिया पीर फकीर दुनिया छड़े वेंदो आ गुस्ल पाण कंदो आ के तहां करायो तहां वर त बीमारी कोने न या वरी आस्ते ही था कयो आहे छा हां न वने त पो किया मानी मिलई ज़ाल चवंदा त न्याओ आयो आ मुर्शिद जो त सत सूमर पेरे प्यादल आ पुट थींदुई शैतान भी दवा सो कन वरी जे न करे त वेचारो मानी मिले त पो नेरन मंझंद गडे मिले। पढ़ा कुरान बस आखिरी आयत तवज्जो फरमा तो कुरान इन्नल्लज़ीना तदऊन मिन दुनिल्लाहि लन यखलुकू ज़ुबाबन वलव इज्तमऊ लह व इन यसलुबहुमुज़ ज़ुबाबु शय्या ला यस्तनक़िज़ूहु मिनहु ज़ौफ़त तालिब वल मतलूब। अदा कुरान हाफ़िज़ आहिनि 17 सिपारो सूरत हज ये ना कुरान में अल्लाह ताला फरमा तो माखों सवा जंहिंखे सॾींदा अल्लाह ॿुधो हेॾे कुरान में अल्लाह ताला फरमा तो ख़बरदार अल्लाह को सवा जंहिंखे सॾींदा अड़े उन्हनि खे त मख जे ठाहिण जेतिरी ताक़त बि कोन्हे तोड़े मख जे ठाहिण जे लाइ घणा गर्जन त बि कुरान थो चवे मख ठाहे न सघंदा पर अल्लाह जो बुज़ुर्ग वली वेठो आहे सभु शइ आॾो रखी अथसि आई जो मख उतां पुर्ज़ो खणी वई हे कुरान थो फरमाए अल्लाह जा वली उन मख को पुर्ज़ो छॾाए बि न सघंदा अड़े कमज़ोर आहिनि कमज़ोर आहिनि छो था सॼोनि फरमा तो कुरान कुल अरायतुम मा तदऊन मिन दुनिल्लाहि अरूनी माज़ा ख़लक़ू मिनल अर्ज़ अम लहुम शुरकुन फ़िस समावात ईतूनी बिकिताबिम मिन क़ब्ल हाज़ा।
कुरान में फरमा तो अल्लाह ताला अड़े माखों सवा जंहिंखे सरींदा उन्हनि छा ठाहियो हुआ ज़मीन में कुछ ठाहियो अथनि अल्लाह तो फरमाए मां कहिड़ो हिस्सो अथनि ज़मीन आसमान में अड़े छा ठाहियो अथनि छो था सॼो उदूनी अस्तजिब लकुम अड़े माखे सॼो त जीव कयां जागो था या बीमारी तहां वटि कोन्हे चढ़ो वजाए करे छा चवंदा तहां न चवंदा असां छा चवंदा आहिनि ज़ाल मथो नहीं करे साईं जी मज़ार ते चढ़ोक जॾहिं कंदो ढणंग 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 उथ शेर कढो रन जो फेर डांदो आहे त बि ॻऊं कजां त डांद फर न ॾींदो आहे माना ॻऊं फर ॼणींदी आहे हाणे ज़ाल लाइ चवे थो डांदो आहे त बि ॻऊं करे त फर ॼणी हे क़ुरान थो फरमाए मख ठाहे न सघंदा पुट वॾो की न मख अड़े चुप छोरा ओए अब हेॾे पुट वॾो की न मख आस्ते था ॻाल्हायो जेको मख नथो ठाहे त इहो छोरो एॾो कीअं ठाहींदो कर क़ुरान जो इनकार कढे ई धूड़िया वरी क़ुरान थो फरमाए हिकु त ठाहे न सघंदो पर घणा गॾजन त बि ठाहे न सघंदा वरी चए थो घणा गॾजन वांगार थी पवे अदा मुरीद के मुर्शिद ॿ टे गॾिजी पवन ॾन बि ॾिनो अथनि यारहीं जी देग बि ॾिनी अथनि खीर जा बि 20 किला पुॼाए वियो पाण न खाधई पर सवाली आहे चवे थो मां सवाली तुंहिंजो तूं सवाली अलाह जो अलाह मूंखे हिकु बछत ॾई हिकु पुट ॾे अब हेॾे अलाह थो चवे घणा गॾिजी वंगार कयो त बि न ॼमंदो न मिलंदो आहे पर का शइ खणी वञे न मखे प्लेट में वेठी सब्जी पई प्लेट में मिठाई बिठाई पई अथसि थी आई जो मख तो तूं खणी वई अलाह हिन क़ुरान में चए थो इहो मख खां छॾाए बि न सघंदा जेके मख न ठाहींदा तोखे पुट ॾींदा ॻाल्हायो नथा तव्हां न वेंदा हूंदव नारे शाह आहे न तव्हां वटि तव्हांजे आदलपुर में खानपुर महर में या कहिड़ो कंधकोट घोसपुर ॾों या काथे इलाइक़े में ईअं कॾहिं ॿुधो आहे त कुकिड़ अचे पई बच्चा कढण आना मथे ते खयूं पुछऊंसि त काॾे वेंदी पई अचे नहरे छा ते बच्चा वठण ॾिठव कॾहिं ईअं आस्ते हीअं था कयो ॾाढा ॾाढा चओ कोन आई कुकड़ न आई भला कुकड़ खे बच्चा हूंदा आहिनि या कोन 10 15 बच्चा ईअं भला मां कॾहिं ईअं करे भला ईअं चइजे बाईपास जी बाज़ार तो सीपेक तो लही करे बिल्ली जे पोयों भल बिल्ली अचे पई पर वॾो टप गोश्त जो बिल्लीअ जे मथे ते पुछा कयो त बिल्ली काॾे थी वञे जे मां बच्चा बलूंगड़ा वठण थी वञा साईं नहरे छाते बिल्ली कॾहिं वई बिल्ली के भी करें अच्छा करें कारा करें कबरा बच्चा पोयों आहिनि अड़े बिल्ली के खुदा ते यकीन आहे बच्चा अलाह ॾींदो कुकड़ जे पोयों 15 बच्चा 20 या 8 बच्चा के अच्छा कारा कबरा अरे कतार लगी पई कुकड़ के खुदा ते यकीन आहे बच्चा अलाह ॾींदो अरे कुत्ती जे पोयों 5 8 गुलर पोयों कुत्ती के खुदा ते यकीन आहे बच्चा अलाह ॾींदो ऐं हे क़ुरान किताबनि जो सरदार काबो किबलन जो सरदार नबियनि जो चीफ सरदार क़ुरान भी भलो काबो भी भलो नबी भी भलो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरू बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर हे कुरान में फरमातो तवा भली उम्मत आयो फरमा हेडे बुधो तवा भली उम्मत आयो भलन जो कम केड़ो आ पाण भी नेकी कयो बेखे नेकी जो हुक्म कयो पाण भी बुराई का बचो बेखे बुराई का रोको कुरान तो चवे ता भला आओ 18000 मखलूकात मा इज्जत वारो इंसान इंसानन मा इज्जत वारो मुसलमान मुसलमानन मा इज्जत वारो मोहम्मद अरबी जो उम्मती कुरान भी भलो काबो भी भलो नबी भी भलो उम्मत भी भली कुत्ती भी न वई दरगाह ते बिल्ली भी न वई बकरी भी न वई रिढ भी न वई गऊ भी न वई गाबो वठण अरे मेह भी पाडो वठण को न वई हे चल धाड़ी मुड़स सदाई ज़ाल पोयो त मां वजा थो पिन अंदर न पिन जे पिन दे पूरत न पवई उन्हीं दर पिन जे को ॾेई न पचारई छड़े दर दाता जो तू सतन सद करी अदियूं अब्दुल लतीफ चेड़े बुढ़ी छो न मरे जे पिने पियो पेनारन खां उन खां घुरो जे वड खजाना था यखलुकु मा यशा वठिया मौलवी पंहिंजो जंहिं तोखे गुमराह कयो आने थे ते कुर्सी रखो जुती हथे अचेस त पोइ मां मौलवी न आहियां पर लड़ण न ॾींदो मां हले सिधो क़ुरान रखे अॻो दोहीड़ा बैत पढ़ण न ॾींदो मां क़ुरान पढ़े यखलुकु मा यशा
जेका शे वणेस पैदा करे यह बोले मैं यशा इनासा कुरान में फरमाए तो मुंहिंजी मर्ज़ी आ न्याणियूं ॾियां व यह बोले मैं यशा ज़ुकार औ युज़व्विजुहुम ज़ुकराना व इनासा व यजअलु मैं यशा अकीमा जे तो जोड़ी करे जा मुंहिंजी मर्ज़ी पर जे संड बणाया त बि मां अल्लाह जी जे धीअर पुट न दे त बि कंहिंजी मर्ज़ी आओ ॻाल्हायो यार कंहिंजी मर्ज़ी आओ केरु ॾींदो आओ अञा ॿुधो क़ुरान फरमा तो क़ुरान वल्लज़ीना तदून मिन दूनिही मा यमलिकून मिन कितमीर 22 सिपारो सूरत फातिर आइन हाफ़िज़ इएं आ न अबा हा ना कंदा वञो छड़ो पुछदो मां वञा बेली में खुदा खे मञो सही पढ़ा त पोइ छड़ो हा चओ सही आहे ग़लति पढ़ा त पोइ वारो वलो ॾींजो चइबो मोल साहिब ईअं न थी हा बाबू मां हाफ़िज़ न आहियां न तॾहिं पुछां थो वल्लज़ीना तदून मिन दूनिही मा यमलिकून मिन कितमीर हे क़ुरान में अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह खां सवा क़ुरान थो फरमाए जंहिंखे सड़ींदा हो उहे त खरक जे खिखड़े जे छिलके जे ज़रे जा मालिक बि कोन अथई पर जे ॿुथ ॾियो नथा तव्हांजो सॾु न ॿुधंदा ॿुधनि बि साईं तव्हांखे जवाब न ॾींदा क़यामत वारे ॾींहुं तव्हांजे शिरक जो इनकार कंदा वञ घरनि में पढ़ क़ुरान न हुजे मुंहिंजी सदा गोली आहे पर हेॾे खारक आहे न खारक में अंदरि खोखड़ी हूंदी आहे न खोखड़ी जे विचें संधे में हिकु सन्नो अछो तंदु हूंदो आहे न तंदी हे क़ुरान थो चवे हेॾे 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 तारा फोटार हे क़ुरान थो चवे तूं पुट वठण वेंदो आहिनि छिता हे क़ुरान थो चवे अड़े ख़ुदा जो दर न छॾ ॿिया दर ते न वञ कुतो बि जंहिं दर ते खाईंदो आहे दर न छॾींदो आहे पोइ तुंहिंजो छितो छो न थिए रब थो चवे इहो जेको छिलको आहे न खारक जे विच में अची तंदु हे क़ुरान थो चवे अल्लाह खां सवा जंहिंखे बि वञी सॾे थो ग़ैर खे इन छिलके जा मालिक बि कोन अथई जेके छिलको नथा ठाहिनि तोखे पुट कीअं ॾींदा चरिया कुझु अकुल सिख कुरान तो फरमाए कुल अरायतुम मा तदून मिन दूनिल्लाहि अरूनी माज़ा खलक़ू मिनल अर्द अम लहुम शरकुन फिस समावात ईतूनी बिकिताबिम मिन क़ब्ल हाज़ा अल्लाह को सवा जंहिंखे सड़ींदा हो उन्हनि छा ठाहियो आहे ज़मीन में या रब सां कहिड़ो हिसो अथनि जे सॼो नथा उदूनी अस्तजिब लकुम सॾणो अल्लाह जो हक़ अथव कंहिंखे सॾियूं ॻाल्हायो क़ुरान ॻाल्हायो फरमा तो क़ुरान काफ़ हा या ऐन साद ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदाअन ख़फ़िया हे क़ुरान तो फरमाए 120 साल नबी जी उमिरि अरे पूरी दुनिया जा वलिया कुतुब या गौस गॾु कर कलंदर भिटाई सचल नारे शाह जी शाह बादशाह सदरदीन बादशाह सब बुजुर्ग गॾु कर हिक नबी जो शान मथे आ हेॾे अल्लाह जो नबी आ नालो ज़करिया अलैहिस्सलाम अथसि 120 साल उम्र अथसि झूर कुराड़ो मथे जा वार भी अच्छा कुरान तो फरमाए वहनल अज़मु मिन्नी वश्ताल अर्रासु शैबा वलम अकुम बिदुआइक रब्बि शकिया हे कुरान तो फरमाए छा पियो चवे मुंहिंजा रब मां कुराड़ो ज़ाल संढे पाण में त आसरो में त कोन्हे पर फ़कीराणी जा बि टपड़ पूरा थई अल्लाह साईं मां त पूरो थी आहियां पर घरवारी बि संड अथई मां में आसरो में त कोन्हे रब 120 साल उमिरि आहे मुंहिंजो त जवानी जो सिज लही वियो आहे पर हे घरवारी में बि आसरो में त कोन्हे इहा बि संड आहे अल्लाह औलाद तूं ॾे तुंहिंजो दर छॾिबो न ॿिए दर ते वञिबो न अल्लाह ताला फरमातो फस्तजबना लहू माखो ज़करिया घुरियो मां बि हाओ कईमांसि ओ मलाइको वञो मुंहिंजे पोढ़े नबीअ खे वञी पुट जी ख़ुशख़बरी ॾेई अचो मतां नाव में थी मां हथ न मोटाए पोढ़े नबीअ जो हियां फाटी न पवे साईं छा चवांसि क़ुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमाए चयोसि या ज़करिया छा नालो अथसि इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया ओ ज़करिया नबी त पाण बि हुए पंहिंजो पाण खे औलाद ॾेई न सघे माखो घुरियो थी पुट त ॼाए थो पर नालो बि यहया रखी थो ॼाए नबी कंहिंखो पियो घुरे केरा इब्राहिम अलैहिस्सलाम कुरान तो फरमाए वज़कुर फिल किताब इब्राहिम इन्नहु कान सिद्दीकन नबिया वरी कुरान तो फरमाए वत्तखज़ल्लाहु इब्राहिम खलीला कुरान तो फरमाए इब्राहिम उहो नबी आ ओ जैसा मां खुदा पाण दोस्ती रखी आ औलाद जी जरूरत पई आ कंहिंखे घुरे पियो रब कंहिंखे घुरियई
हबली मिन सालिहीन, अल्लाह तू औलाद दे। अल्लाह ताला फरमा तो कुरान में फबशरनाहु बिगुलामिन अलीम। हाने साले बुरदबार पुत्र जी अल्लाह खुशखबरी तो दे। फरमाए इब्राहिम मां के सजो 1.25 लाख नबियन में बियो नंबर नबी आओ। फरमाए इब्राहिम वो नबिया कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमाए इब्राहिम वो नबिया जैसा मां खुदा पाण दोस्ती रखी आ। औलाद जी जरूरत पाण के कोन त रब खां तो घुरे। अल्लाह ताला फरमा मां बिहाओ कई मांस बुरदबार पुत्र जी खुशखबरी तो मोकलियांस। फरमा तो कुरान वाला कद जाअत रुसुलुना इब्राहीम बिल बुशरा कालू सलामा काल सलाम फमा लबिसान जाअ बिइजलिन हनीज फलम्मा रआ अयदियहुम ला तसलु इलैहि नकिरहुम व औजस मिनहुम खीफा कालू ला तखफ इन्ना उरसिलना इला कौमिल लूत। कुरान तो वमरातुहु कायमतुन फज़हकत फबशरनाहा बिइसहाक व मिन वराए इसहाक याकूब कालत या वैलता अलिदु वाना अजूज़ु व हाज़ा बाली शैखा इन हाज़ा लशैउन अजीब। जी वधंदो नहीं हिनन जी वटाइंदो नहीं। अरे छो जे अल्लाह थी डीसी अबा डीसी दे जो वनबो आ त पट्टी वाले सां मिलबो ना। अरे पो जे अल्लाह डीसी थई हे जेके पीर फकीर है ना ये अल्लाह जा पट्टे वाला थई। कुरान तो फरमाए नबिया 1.25 लाख नबियन में बियो नंबर नबी आओ। औलाद जी जरूरत पई तस त रब को पियो घुरे। अल्लाह ताला फरमा वनो मलाइको पुत्र जी खुशखबरी ॾेई चौंस जीअं जो मलाइक आया पर इंसानी शक्ल में इब्राहिम नबी के चवनि पिया कालू सलामा इब्राहिम अस्सलाम अलैकुम। इब्राहिम को चवनि काल सलाम तव्हां ते बि सलाम थी हुजे। इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिठो मेहमान आया आहिनि हे मेहमान आया आहिनि देरी न कई वियो गाबो कुही करे खणी आयो जीअं जो मेहमाननि खे चई खाओ महिमान पोइना पिया भड़कदा वञनि। नबी खे ख़ौफ थियो नथा खाइन मां दुश्मनी करना। कुरान तो फरमाए मेहमान ॻाल्हाइण लगस छा पिया चवनि फऔजस मिनहुम खीफा कालू ला तखफ। ओ इब्राहिम खौफ न कर असां इंसान कोन जो तुंहिंजी मानी खाऊं। फरमाया असां अल्लाह जा मोकिलियल फरिश्ता आहियूं तोखे पुट जी खुशखबरी ॾियण आया आहियूं। होॾे लूत अलैहिस्सलाम जी क़ौम खे अज़ाब करण आया आहियूं इंसान न आहियूं मलाइक आहियूं। हाणे इहे लफ़्ज़ चई करे बीबी साहब जे वट में बीठी आहे ॿुधी वरितई वमरातुहु काइमतुन फज़हकत। बीबी जो बुधो मलाइक था चवनि से कासिद था चवनि से बीबी साहब इब्राहिम पुत्र थींदो हकल करे चे पई कालत या वैलता हाय मुठस हाय अफसोस ओए मुठी आले दो हाणे कीअं ॼणींदमि छो न ॼणींदे वहाज़ा वान अजूज़। बीबी साहब चयो हाणे कीअं ॼणींदमि हाय अफसोस मां त कुराड़ी थी वई आहियां हाज़ा बाली शैखा मां भी कुराड़ी इब्राहिम तू भी कुराड़ो आ मुझो तो सिज लही वियो पर तुझो भी मथो वर्दी छा मिलत कालू अता जबीन मिन अमरिल्लाह अलैकुम अहलल्हा। कुरान तो फरमाए ओ बीबी साहब खबरदार अल्लाह जे अमर ते अजब छो थी करे जे न ॾियण ते अचे त जवानी में न ॾे जे ॾियण ते अचे त 80 साल में पुट ॾे ला युसअलु अम्मा यफअलु वहम युसअलून। फरमाए मां जीअं चाहियां ईअं कयां मां पुछा वारो कोन्हे लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़ यख़लुक़ु मा यशाउ यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकुर औ युज़व्विजुहुम ज़ुक्राना व इनासा व यजअलु मन यशाउ अकीमा। कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमाए न्याणियूं ॾियां मुंहिंजी मर्ज़ी पुट ॾियां मुंहिंजी मर्ज़ी जोड़ा ॾियां मुंहिंजी मर्ज़ी संड बणायां मुंहिंजी मर्ज़ी। इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे पुट ई पुट न्याणियूं न आहिनि। शोएब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे न्याणियूं ई न्याणियूं पुट न आहिनि। लूत अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे न्याणियूं न्याणियूं पुट न आहिनि। कंहिंखे त पाले पालकुन में कंहिंखां पीहाए पाहण कंहिंखे दामन बख़्शे दमड़ी कंहिंखे माया ॾे पियो मण कंहिंखे ॿेकन बख़्शे बकरी कंहिंखे धणी बख़्शे धण ते लाहू ताहण था ॾकनि लिंग लतीफ़ जा। अल्लाह तव्हांजी मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए अचण वेहण क़बूल फरमाए वमा अलैना।